रतोदेरोजे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में स्टीव मुकाबलो शागिर्दान मुख्तलिफ किस्मन जा बेहतरीन मॉडल पेश कया। स्कूल की प्रिंसिपल आबदा परवीन सुमरो जी ज़ेर निगरानी हेठ स्टीम 2024 साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग ऐं मैथ मुकाबलो करायो वियो, जंहिंमें महिमान ख़ास तौर डिप्टी डीईओ आयशा हुलियो, डिप्टी एजुकेशन ऑफिसर यास्मीन ब्रोही, डिप्टी एजुकेशन ऑफिसर फरीदा, डिप्टी टीओ फीमेल लाड़काणो सईदा अब्बासी समेत ॿियनि शिरकत कई। स्कूल जी शागिर्दान स्मार्ट सिटी, climate change, synth in technology, solar codes, musical instruments, timing change, animal cell, मैथमेटिक फार्मूला, अलीगढ़ यूनिवर्सिटी समेत ॿिया मुख़्तलिफ़ बहितरीन मॉडल्स नुमाइश लाइ पेश कया विया। इन हवाले सां स्कूल जी प्रिंसिपल आबदा परवीन सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जी हिन साल बि स्कूल में स्टीम 2024 साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग ऐं मैथ मुकाबलो करायो वियो, जंहिंमें शागिर्दान बेहतरीन मॉडल्स पेश कया। बेहतरीन मॉडल्स पेश कंदड़नि खे लाड़काणे में थींदड़ स्टीम मुकाबले में मोकिलियो वेंदो। गुज़िरियल साल बि असांजे स्कूल लाड़काणे में थींदड़ मुकाबले में हिसो वठी टॉप कयो हो। इंशाअल्लाह हिन भेरे भी स्कूल जी शागिर्दान बेहतरीन मेहनत कई आहे। उम्मीद त अॻिते थींदड़ मुकाबले में स्कूल जो नालो रोशन कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।